बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कर पचार परचण जी, छॾ रुसण जी रीत, जानी तुंहिंजी जीत, मूं हथ ॿधी हारायो। दोस्तों, अॼु असांजी जेको डिस्कशन जो टॉपिक आहे उहो आहे मथे जो सूर, जंहिंखे असां अंग्रेज़ी में हेडेक चवंदा आहियूं। मथे जो सूर हिकिड़ी कॉमन बीमारी आहे ऐं इन में घणो परेशान थियण जी काई बि ज़रूरत कोन्हे का। अॼुकल्ह मथे जो सूर जंहिंजो कारण कुझु बि हुजे, उनजो एतिरो त इफ़ेक्टिव इलाजु अची वियो आहे जो बिना कंहिं साइड इफ़ेक्ट्स जे उनजो ट्रीटमेंट, उनजो इलाजु थी सघे थो। मथे जो सूर अगरि हल्को आहे ऐं हिकु दफ़ा थिए थो त उन में परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। पर अगरि मथे जो सूर तेज़ आहे, ज़ोरावर आहे ऐं बार बार थिए थो त उन में मर्ज़ जी तशख़ीस लाज़मी आहे। अच्छा साईं, जेको मथे जा सूर आहिनि उहो असल में ॿिनि कैटेगरीज़ में डिवाइड थींदा आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे प्राइमरी कैटेगरी, ॿी हूंदी आहे सेकेंडरी कैटेगरी। प्राइमरी कैटेगरी में हल्का फुल्का जेके मथे जा सूर आहिनि उहे शामिल हूंदा आहिनि। उहे मथे जा सूर इन जे करे थींदा आहिनि जो दिमाग़ जी एक्टिविटी पाण ई पाण वधी वञे, या दिमाग़ में जेके केमिकल रिलीज़ थियनि था, या जेके दिमाग़ जूं रॻूं आहिनि उन्हनि जी एक्टिविटी वधी वञे, त इन्हनि खे असां प्राइमरी हेडेक चवंदा आहियूं। इन में मिग्रेन जेको तव्हां कॉमनली ॿुधो हूंदो, उहो इन जो हिसो आहे। टेंशन वारो हेडेक जेको परेशानियुनि में थींदो आहे उहो इन जो हिसो आहे। हिकिड़ा क्लस्टर हेडेक हूंदा आहिनि, उहे बि इन जो हिसो हूंदा आहिनि। जॾहिं त ॿी कैटेगरी जेका आहे उहा सेकेंडरी हेडेक्स जी हूंदी आहे। उन्हनि में कंहिं मरीज़ जंहिंखे कैंसर हुजे, या कंहिंखे दिमाग़ में चोट लॻी हुजे, या दिमाग़ में कंहिंखे को वॾो इन्फेक्शन थियो हुजे, त अहिड़नि मरीज़नि खे जेको मथे में सूर थींदो आहे उन्हनि खे असां सेकेंडरी हेडेक चवंदा आहियूं। इहे जेके मथे जा सूर आहिनि, इहे हेडेक्स आहिनि, इहे ख़तरनाक हूंदा आहिनि ऐं इहे नुक़सान ॾींदड़ हूंदा आहिनि। हाणे अचूं था हिननि जूं अलामतूं कहिड़ियूं आहिनि। अलामत कहिड़ी हूंदी त छाकाणि सभ खां वधीक जेका कॉमन आहे, आम आहे, उहा आहे प्राइमरी हेडेक। जीअं मिग्रेन थी वियो या टेंशन वारो हेडेक थी वियो, त इहो मथे जो सूर जेको आहे इहो अधु मथे में हूंदो, मथे जे हिकु पासे में हूंदो, ऐं आहिस्ते आहिस्ते इहो सॼे मथे में ट्रांसफ़र थी वेंदो। स्टार्ट हिकिड़े पासे खां थींदो ऐं पोइ ग्रेजुअली सॼे मथे में सूर थियणु शुरू थी वेंदो। इन खां अलावा इन सां गॾु मरीज़ खे जेका रोशनी आहे, लाइट ऐं नॉइज़ माना आवाज़, उन जी तरफ़ सेंसिटिविटी वधी वेंदी। माना अगरि तेज़ रोशनी हुजे त उहा बि मरीज़ खे परेशान कंदी, ऐं तेज़ आवाज़ हुजे, शोर हुजे, गोड़ हुजे, त उहो बि मरीज़ खे परेशान कंदो। इन सां गॾु मरीज़ खे उल्टी थी सघे थी, मतली थी सघे थी। अच्छा, इहो मथे जो सूर जेको आहे इहो महीने में हिकु दफ़ा थी सघे थो, इहो 6 महीननि में हिकु दफ़ा थी सघे थो, इहो हफ़्ते में 2 दफ़ा थी सघे थो। इन जी का बि टाइमिंग फिक्स न हूंदी आहे। इहो कंहिं महिल बि थी सघे थो ऐं शिदत वारो बि थी सघे थो। अमूमन मरीज़ उन वक़्तु डॉक्टर ॾे ईंदा आहिनि, उन वक़्तु मॉलिज ॾे ईंदा आहिनि जॾहिं इन हेडेक जे करे उन्हनि जो जेको लाइफ स्टाइल आहे उहो कॉम्प्रोमाइज़ थिए। उहे पंहिंजी जेका जॉब्स आहिनि उन ते सही परफॉर्म न करे सघनि, पंहिंजी ड्यूटी ते ऐं पंहिंजे घर खे सही टाइम न ॾेई सघनि, हर वक़्तु परेशान रहनि। उहे उन वक़्तु इलाज जे लाइ डॉक्टर वटि ईंदा आहिनि, ऐं इहो मुनासिबु टाइम बि आहे, छाकाणि त जॾहिं तकलीफ़ वधी वञे त ज़रूरु डॉक्टर खे ॾेखारिजे ऐं पंहिंजे जेको मथे में सूर थिए थो उन जो कारण कहिड़ो आहे उन खे तशख़ीस कराइजे ऐं उन जी ट्रीटमेंट जेका आहे उहा स्टार्ट कराइजे। ट्रीटमेंट ऐं हेडेक जी जेका मैनेजमेंट आहे उहा छा आहे, आम माण्हू खे छा करणु खपे। ॾिसो साईं, तक़रीबन हर मरीज़ खे अंदाज़ो हूंदो आहे त मूंखे जेको मथे में सूर थिए पियो उहो छाजे करे पियो थिए। ट्रिगरिंग फैक्टर्स कहिड़ा आहिनि, कहिड़ी शइ आहे जेका मथे में सूर कराए थी पई।
कुछ मरीज़नि में जेके खाधे वक़्त ते नथा खाइनि, पंहिंजी मानी खे स्किप कंदा आहिनि, उन्हनि खे थींदो आहे। जेके को मख़सूस क़िस्म जो नशो कंदा आहिनि, उन्हनि खे थींदो आहे। जेके को मख़सूस खाधो इस्तेमालु कंदा आहिनि, जीअं चॉकलेट आहे या कॉफ़ी आहे, इन जो वधीक इस्तेमाल बि मथे में सूर जो कारण थी सघे थो। इन खां अलावा एंज़ाइटी सभिनि खां वॾो कारण आहे। जंहिं बि मरीज़ खे बेचैनी हूंदी आहे, उन ज़रूरु अॻिते हली अगरि हू पंहिंजी बेचैनी जो एंज़ाइटी जो इलाजु न कराईंदो त उनखे उहो बि हेडेक जो शिकार थी सघे थो। त इहे फैक्टर्स हूंदा आहिनि हर मरीज़ में, जेके ट्रिगर कंदा आहिनि, जेके वधाईंदा आहिनि, जेके कारण बणिजंदा आहिनि त मरीज़ खे मथे में सूरु थींदो आहे। ऐं इन जो अंदाज़ो तक़रीबन हर मरीज़ खे पाण हूंदो आहे। त उहो हुनखे आइडेंटिफाई करिणो पवंदो त कहिड़ी शइ आहे जेका मूंखे मथे में सूरु कराए थी। उहो हुनखे आइडेंटिफाई कंदो। इहो हिकिड़ो इलाज जो पार्ट थी वियो। इलाज जो ॿियो पार्ट, डॉक्टर जॾहिं डायग्नोस करे वठे त सही हिन वजह जे करे मथे में सूरु थियो आहे, त हू हर कॉज़ जे करे जेका डिफरेंट मेडिसन आहे उहा मरीज़ खे एडवाइस कंदो। अगरि मिसाल आहे त कंहिं हल्के मसइले लाइ उनखे मथे में सूरु थो थिए त उनखे हल्के डोज़ वारी दवा ॾिनी वेंदी। अगरि हुनखे वॾो मसइलो आहे त उन मसइले जो बाक़ाइदा इलाज करे उनखे उन हिसाब सां दवा ॾिनी वेंदी। दवा जे इस्तेमाल सां मथे जे सूर जी जेका फ्रीक्वेंसी आहे, माना जेका उनजो दौरानिया आहे, उहो घटिजी त वेंदो आहे। पर असुलु इलाजु उनजो वर्ज़िश में आहे, योगा में आहे। त जेतिरी तव्हां सुठी वर्ज़िश कंदव, सुठो खाधो खाईंदव ऐं जेतिरी हलचल कंदव, योगा कंदव ऐं सुठे माहौल में रहंदव त तव्हां जल्दी हेडेक खां या मथे जे सूर खां पंहिंजी जान जेका आहे उहा हाजी कराए सघो था। त हिन में टे शयूं थी वञनि थियूं। पहिरियां त जंहिं बि शइ ट्रिगर कयो आहे हेडेक खे, जंहिं बि जेको कारण बणियो आहे मथे जे सूर जो, उनखे मरीज़ खे पाण आइडेंटिफाई करिणो आहे। ॿिए नंबर ते उनखे डॉक्टर खां दवा लिखाइणी आहे। ऐं टे नंबर ते उनखे वर्ज़िश करणी आहे, उनखे योगा करणी आहे त जीअं हू जल्दी रिकवर थी सघे। मथे जो सूरु आख़िर में हिकिड़ी इहा अहम ॻाल्हि त नज़र घटि हुजण जे करे बि थी सघे। त अगरि तव्हांखे रूटीनली मोबाइल जे यूज़ में या गाॾी हलाइण महिल या अख़बार पढ़ण महिल मथे जो सूरु थिए थो त इन पासे बि तव्हांजो ध्यानु वञणु खपे त किथे मुंहिंजी नज़र त कमज़ोर नाहे थी वई। अगरि नज़र कमज़ोर आहे त तव्हां पंहिंजे ऑप्थेल्मोलॉजिस्ट ॾे, अखियुनि जे डॉक्टर खां मुआइनो करायो, उनखां पंहिंजो नंबर वठो। चश्मो लॻाइण सां उन में तव्हांखे फ़र्क़ु पवंदो ऐं इनशाला जल्द मथे जो सूरु ख़तमु थी वेंदो। ऐं कुझु ब्लड प्रेशर जा मरीज़ बि हूंदा आहिनि जेके मथे में सूरु उन्हनि खे थींदो आहे, त उन्हनि खे खपे त पंहिंजो ब्लड प्रेशर मॉनिटर कराइनि ऐं हेडेक जहिड़ी बीमारी खां बची सघनि। अॼु जे सेशन में इहा डिस्कशन करणी, उमेदु आहे त इहा बि कराइती रही हूंदी। तव्हां दोस्तनि जो तमामु सुठो रिस्पॉन्स रहियो आहे यूट्यूब ते। इन खे क़ाइमु ऐं दाइमु रखो ऐं को बि सुवालु आहे त कमेंट सेक्शन में ज़रूरु पुछो। थैंक यू।